सखर पुलिस अगवा थियल इनकम टैक्स के असिस्टेंट कमिश्नर के बाज़ियाब कराए वरितो आहे। हथियारबंदनि गुज़िरियल रात FBI के असिस्टेंट कमिश्नर गुलाम शबीर शेख के अगवा कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। सखर पुलिस अगवा थियल इनकम टैक्स के असिस्टेंट कमिश्नर के बाज़ियाब कराए वरितो आहे। हथियारबंदनि गुज़िरियल रात FBI के असिस्टेंट कमिश्नर गुलाम शबीर शेख के अगवा कयो हो। सखर पुलिस अगवा थियल इनकम टैक्स के असिस्टेंट कमिश्नर के बाज़ियाब कराए वरितो आहे। हथियारबंदनि गुज़िरियल रात FBI के असिस्टेंट कमिश्नर गुलाम शबीर शेख के अगवा कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। सखर पुलिस अगवा थियल इनकम टैक्स के असिस्टेंट कमिश्नर के बाज़ियाब कराए वरितो आहे। हथियारबंदनि गुज़िरियल रात FBI के असिस्टेंट कमिश्नर गुलाम शबीर शेख के अगवा कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कर रहे आहियूं। सखर पुलिस अगवा थियल इनकम टैक्स के असिस्टेंट कमिश्नर के बाज़ियाब कराए वरितो आहे। हथियारबंदनि गुज़िरियल रात FBI के असिस्टेंट कमिश्नर के गुलाम शबीर शेख के अगवा कयो हो। इन बार से अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है दैती टीवी रिपोर्टर जावेद जतोई। जी जावेद, छा अपडेट इन बार से आगाह कजो। जी बिल्कुल, सखर पुलिस ऐं बर वक्त कार्रवाई कंदे गुज़िरियल ॾींहुं अगवा थियल असिस्टेंट कमिश्नर के बाज़ियाब कराए वरितो आहे। गुज़िरियल ॾींहुं शाम धारे सखर मां साइड थाने जी हद बस्तर में लग इनकम टैक्स के असिस्टेंट कमिश्नर गुलाम शबीर शेख के नौकरी तां घर वेंदे मुबैना तौर ते अगवा कयो हो, जंहिंखे सखर पुलिस बर वक्त कार्रवाई कंदे 24 कलाकनि में बाज़ियाब कराए वरितो आहे। इन हवाले सां राब्ते बाद SSP सखर सिंगार मलक ॿुधायो आहे त सखर साइड थाने जी हद रिंग रोड तां अगवा कयल मुगवी असिस्टेंट कमिश्नर गुलाम शबीर शेख जी मोबाइल फोन जी जेका लोकेशन है उनकी ट्रेसिंग की मदद से खेस बाज़ियाब करायो वियो आहे। मुगवी के नंबर तां कॉल अचण ते पुलिस जगह जगह नाकाबंदी कई ऐं नाकाबंदी सां गॾोगॾु स्नैप चेकिंग कई वई। IT टेक्नोलॉजी की मदद से मुगवी की लोकेशन ट्रेस करे खेस शिकारपुर के इलाके जहान खान मां बाहिफाजत बाज़ियाब करायो वियो आहे। जी ठीक है जावेद, तफसील ॾियण लाइ महिरबानी।